अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रहमतल लिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। एक अरब के आदमी ने बोलबाला कर दिया, खाक के ज़र्रों को हमदो से सुरैया कर दिया। खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए, क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। ईसा के मौजज़ों ने कई मुर्दे जिला दिए हैं और मेरे मुस्तफा के मौजज़ों ने कई ईसा बना दिए हैं। हम्द सलात खां बाद निहायती वाजिबुल एहतराम उलमा इकराम हुफ़ाज़ इकराम व सामाईन हज़रात, अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम जी एक नंढड़ी सूरत मुबारका अवां प्यारी जमात जी ख़िदमत में मुतिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आ। दुआ फरमाईंदा त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे मिठे महबूब जे मुहाबे मूंखे मज़कूरा सूरह मुबारका जो तर्जुमो ऐं चंद ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखण जी अल्लाह से मूंखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। बुधी करे उन जे मथां तव्हांखे ऐं मूंखे अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। बिरादरान इस्लाम वज़ीज़ान मिल्लत, अवां सॼी जमात ऐं सॼे शहर जी अवाम अहले सुन्नत मुबारकबाद जे लाइक़ आहियो जिन नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिठड़े यारनि जो जश्न मल्हायो आहे। मूंखे हिकिड़ी हींअर ॻाल्हि यादि पई अचे, असांजे हिन शहर जो हिन ज़िले जो मुफ्ती ऐं मुबल्लिग़ असां सभिनी मुक़ररनि जो उस्ताद साईं हाजी दोस्त मोहम्मद बुलबुल सिंध रहमतुल्लाह अलैह, जिन जो जलसो हो कराची शहर में मेमण ॻोठ जे तरफ़ खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस जे अॼु को जलसो आहे। त हिकिड़ो शख्स पियो ॿुधाए त राति जो ख्वाब में पियो ॾिसां त चारई यार उन जलसे जे तरफ़ वञनि था पिया। मूं पुछा कई त केॾांहुं पिया वञो, त उन मौलवी दोस्त मोहम्मद बुलबुल सिंध असांजो शान बयान कंदो, उन में शिरकत जे लाइ वञी रहिया।
अल्हम्दुलिल्लाह असां तमाम उहा ई मोहब्बत वारी बत्ती बारी आ। अल्लाह ताला शल पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। लाइक़े मुबारकन साईं हाफ़िज़ बदरुद्दीन साहिब जिन मददुल आली दामत बरकातुल आलिया ऐं ॿिया उलमाए किराम ऐं फ़ाज़ जिन जी कोशिशुनि सां अवां जे ताउन सां हेॾो सारो जश्न तयारु थियो आहे। इंशा अल्लाह ताला मदीने वारे साईं जूं हिन महफ़िल जे मथां नज़रूं आहिनि। असां ऐं तव्हां महबूब मिठे जी नज़र खां लिकियल छुपियल न आहियूं। असांजो अक़ीदो आहे त असांखे हिन वक़्तु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी रहिया आहिनि। अबा ॾिसी रहिया आहिनि साईं। अव्हां जे इलाक़े अपर सिंध जो सुल्तानुल औलिया सानी मखदूम कुल्हल रहमतुल्लाह अलैह, मखदूम अव्वल पीर मोहम्मद ज़म्मा बदीन वारा जेके सुल्तानुल औलिया जे लक़ब सां मशहूर आहिनि, ऐं सुल्तानुल औलिया सानी पीर मखदूम मोहम्मद कुल्हल रहमतुल्लाह अलैह जिन साईं जन जो हिकिड़ो मुरीद ऋण कच्छ खां दीदार जे लाइ पियायो। मुर्शिद जो दीदार भी इबादत आहे ऐं मुर्शिद जे कामिल मुर्शिद जे दीदार सां इंसान जो बेड़ो पार थींदो आहे। सुल्तानुल आरिफीन सखी सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जो अक़ीदो ॿुधो। फरमाए थो ए तन मेरा चश्मा होवे मैं मुर्शिद वेखना लूलू दे मुदे लख लख चश्मा एक खोला एक कज्जा इतना दिठिया मैनू सबीर ना होर किथे वले भजा मुर्शिद दा दीदार है बाहू मैनू लख करोड़ हजार फरमाइनि था कामिल मुर्शिद जो दीदार लखन हजन जेतिरो ई आहे। रण कच्छ खां मुरीद निकितो। ॻाल्हि पियो ॿुधायां अक़ीदे जी त महबूब करीम ॾिसी रहियो आहे। रण कच्छ खां पियो अचे, रस्ते में ॾिठई त सोन जो टुकड़ो पियो आहे। अबा छा पियो आहे? सोन जो टुकड़ो। असांखे रुपयो शल न नज़र अची वञे रस्ते ते। सोचई त पुछा त मूं कान कई आहे त रस्ते ते पयल शइ खणिजे या न खणिजे, कीअं कजे, पर उन सां बि नफ़्स हुयो। ॾिठई त मसलो जेसि ताईं पुछी ईंदुसि तेसि ताईं को हमरा हड़प करे वेंदो। मेह जो छेण पियो हो सो खणी हुनजे मथां ॾिनई। चइण ढके थो छॾियां, वापसी में साईं जन खां मसइलो पुछी पोइ अची खणंदुसि। जे इजाज़त मिली त खणंदुसि, न त छेण हटाए छॾींदुसि, पोइ जंहिंजो हूंदो सो खणी वेंदो। आया साईं जन जी दरबार में, रात जो पहता साईं जन वेठा हा। महफ़िल जॾहिं बर्खास्त थी त हटी वेझो थियो। अर्ज़ कई क़िबला हिकिड़ो मसइलो आहे, मूंखे सम्झाए। साईं जन फरमाए ॿुधा। चइसि रस्ते ते का शइ पई हुजे उहा खणिजे या न? साईं फरमाए इहो बाद में पुछिजे, ॿियो मसइलो जेको आहे ज़रूरी सो पुछ। चइसि सो वरी कहिड़ो? चई इहो पुछणु छो भुलियो आहीं त उन जे मथां छेण रखणु जाइज़ आहे या न? किथे रण कच्छ, किथे मीहर शरीफ। उतां खां साईं ॾिसनि था पिया मुंहिंजो मुरीद छो न जे मथां छेण रखी रहियो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तो, चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की। अरे ये शान
खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा। ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा। और जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूले अकरम के दरबार का आलम क्या होगा। मखदूम कुनल महबूब जे गुलामन जो गुलाम जे करी मुझा प्यारा सिद्ध में रही रण कच्छ में मुरीद जी हरकत खे ॾिसी सघे थो तो मदीने खां महबूब करीम इन जश्न खे असांजी मोहब्बत खे बि ॾिसी सघनि था। सलात मुझे प्यारे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना शफीना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। दोस्तों बुजुर्गो अल्लाह जा महबूब ब तरीके औला सां सभिनी खे ॾिसी रहिया आहिनि। जई जॻह ते जाके बि असां को कम कंदा आहियूं अल्लाह जा महबूब असांखे गुंबद ख़िदरा मां ॾिसी रहंदा आहिनि, ॾिसंदा पिया आहिनि। महबूब जो गुलामन जा शान अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह जामे करामात औलिया जी जिल्द नंबर 1 जे अंदर हजरत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह जो को वाक़ियो नक़ल फरमायो आहे। पाण लिखनि था पिया अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह उहो फ़लस्तीन जो आलिम ऐं मुजाहिद अहले सुन्नत गुज़रियो आहे। जॾहिं हरम पाक में दाख़िल थिया हुआ हज करण जे लाइ त मग़रिब जी नमाज़ जो टाइम हो। पाण पोइ सफ़ में वेठा हुआ, तकबीर लॻण वारी हुई, ओचितो ग़ैब खां हथ ज़ाहिर थियो ऐं जेको हरम पाक जो इमाम हो उनखे बाह मां झले पाण फरमाए हटी पोइ ते थी मुसल्ले जो हक़दार पोयां अची चुको आहे। जेतिरे ताईं अल्लामा यूसुफ नबहानी मक्कतुल मुकर्रमा में रहा इमामत जा फसराद अंजाम ॾींदा रहा। उहो वक़्त जो मुजद्दिद थो पंहिंजे किताब जामे करामात औलिया में लिखे हज़रत इब्राहिम तमीमी तबलीग कंदे कंदे हिकिड़े राहिब खाने खां अची मटियो आहे जिते ईसाईन जो वॾो इमाम आहे, पीर आहे, उहो वेठो आहे। पाण उनखे अची मुहम्मदी दीन जो पैगाम ॿुधायूं। पाण फरमायूं ये छॾे ॾे मुहम्मदी दीन में हली आ ॿियो ई पार थी वेंदो। तॾहिं उहो चवण लॻो ऐं इब्राहिम तमीमी तू मूंखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारे दीन खां तू हटाए मुंहिंजी ॿुध ॻाल्हि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर थी गुज़रियो आहे जो 40 रातियुनि ताईं 40 ॾींहंनि ताईं न खाधई न पीतई को बि हयात रहियो। तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में का अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदे जो 40 ॾींहं न खाधई हुजे, 40 ॾींहं न पीतई हुजे, पाणी मानी बंदि हुजे, हयात रहियो हुजे, अहिड़ी का ॻाल्हि तूं मूंखे ॿुधाईंदे दलाल सां। हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह फरमायो ओ ईसाईन जा इमाम खबरदार तू मुझे महबूब जी ॻाल्हि न कर। तू तवी तो ईसा अलैहिस्सलाम 40 ॾिहाड़ा 40 रातूं खाइण पीअण खां बग़ैर जिंदा रहियो। मूंखे रब करीम जो कसम आहे बंद कमरे में इब्राहिम तमीमी खे बंदि करे छॾ, 40 ॾिहाड़ा पानी न ॾे, 40 ॾिहाड़ा मानी न ॾे। जेकॾहिं मुहम्मदी गुलाम जिंदा रहियो तो समझी वञ त जंहिंजो गुलाम जो कमाल इहो आहे उनजे हबीब जो कमाल छा हूंदो। हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह शर्त लॻी वियो आहे, बंदि कमरे में बंदि कयो वियो आहे, तालो हयो वियो आहे। हिकु ॾींहुं गुज़री वियो, राति गुज़री वई, ॿियो ॾिहाड़ो गुज़री वियो, टियों ॾिहाड़ो गुज़री वियो, 40 ॾिहाड़ा मुकम्मल थिया। दरवाज़ो खोलियूं था पिया, हज़रत इब्राहिम तमीमी अल्लाह जी नमाज़ पढ़ी रहियो आहे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। हिताए घोट रहमतुल्लाह अलैह फरमायो तन तस्बीह मन मणो दिल दबूरो जन तंदू से कल्बजू वदत सरवजन वदहु ला शरीक लहू इयो राग रगन पोसताई सुहन इबादत जन जी। अल्लाह जो नेक मानू बेनमाज जे अंदर बीठो आहे, सलाम फेरे थो। ईसाई हैरान आहे, ईसाईन जो इमाम तैयार आहे, ही छा ॻाल्हि आहे। पाण फरमाए इब्राहिम तमीमी फरमाइण लॻा दरवाज़ो न खोलियो, अरे 40 ॾिहाड़ा तव्हांजे नबी खाधो पीतो कोन हो, का ॻाल्हि न आहे। ऐं 20 ॾिहाड़ा मुहम्मद मुस्तफ़ा जे तरफ़ खां वधाईंदुसि।
भले 60 दिहाड़ा थी वञनि मूंखे अञा पानी जी ज़रूरत न आहे, मानी जी ज़रूरत न आहे। 60 दिहाड़ा इब्राहिम तमीमी न खाधो आहे न पीतो आहे। मुंहिंजा प्यारा ऐं उनजे चेहरे ते को घबराई जो आसार बि न आहे, को मुंहिंजा प्यारा कमज़ोरी जो निशान बि न आयो आहे। तॾहिं पाण मुर्की फरमायो, अरे ईसाई तुंहिंजे ईसा अलैहिस्सलाम जे शान खे सलाम थो कयां, ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञां थो, पर मुंहिंजे प्यारे महबूब जे शान खे सुञाण। जंहिंजे गुलाम जो इहो कमाल आहे, उनजे हबीब जो कमाल छा हूंदो। ऐं मुंहिंजा प्यारा असां तव्हांजे हबीब शान वारो आहे, असांजो मिठो महबूब शान वारो आहे। असहाब सगोरा चारई यार जेकॾहिं शान वारा आहिनि त मुंहिंजे हबीब जे करे शान वारा। मुंहिंजे हबीब जा सभई सहाबा शान वारा, सभई सहाबा शान वारा। रब करीम जो कसम आहे, महबूब करीम जे सभिनी सहाबनि में घटि दर्जे वारो उलमा इकराम वेठा आहिनि त वहशी साहबी हज़रत हमज़े जो क़ातिल आहे, घटि में घटि दर्जो उनजो आहे। ईमान आंदई पर हज़रत हमज़े खे शहीद करण जे ख़ातिर उनखे घटि दर्जो ॾिनो वियो आहे। दुनिया जा सभई गौस हिकिड़े पासे, वहशी उन खां पोइ बि मथे आहे, छो जो महबूब करीम जो दीदार नसीब थियो आहे, सोणे हबीब खे अखियुनि सां ॾिठो आहे। मुंहिंजा प्यारा ईअं न तो जंगू विया, रोज़ा रखियो, कंहिं बि सहाबी जे बारे में ईअं नथो अचे त उन्हनि 40 सालनि ताईं हिकिड़े इशा वारे वज़ो में फजर जी नमाज़ पढ़ी। पर गौस पाक जी हालात ज़िंदगी पढ़ो, इमाम आज़म जी हालात ज़िंदगी पढ़ो, 40 सालनि ताईं इशा वारे वज़ो में फजर जी नमाज़ पढ़ायो आहे। सहाबी जे बारे में न, लेकिन सहाबा सभिनी वलियुनि खां शान में मथे आहिनि। छाजे करे जो महबूब जो दीदार नसीब थियो आहे, हबीब जो दीदार। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था पिया, हिकिड़ो घोड़े ते काफ़िर चढ़ियो पियो अचे, हबीबन फरमायो कलमो पढ़ मुसलमान थी। अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह कलमो पढ़ां त जन्नत जी ज़मानत ॾींदो। मुंहिंजे हबीब फरमायो असां वेठा ई इन ॻाल्हि जे लाइ, तो आ त सही ॾिस त जन्नत मिले थी न या नथी मिले। कलमो पढ़ी घोड़े ते, कलमो पढ़ी मुसलमान छो, अञा गुस्ल न कई आहे, निमाज़ जो सजदो नसीब न थियो आहे, कपिड़ो कोन लाथई आहे, हाणे लथो आहे महबूब करीम सां हथ मिलायां, महबूब करीम जो भी इस्तेमाल कयां। घोड़े ते कलमो पढ़ियो अथई, हेठि लथो आहे, किस्मत का लिखा कभी चल नहीं सकता, खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। घोड़े तांजो हेठि नथो, हिकिड़ो पेर रकाब में आहे, घोड़े मुंहिंजा प्यारा टहा खाधो आहे, ॿियो पेर रकाब में फासी पियो आहे, रकाबनि में फासी घोड़े जे पेर हेठां अची वियो आहे, लताड़ थी वियो आहे, हुनजो रूह परवास थी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्त, तारीख़ गवाह आहे, हदीस पाक आहे, महबूबन सद कया आहिनि, ओ मुंहिंजा सहाबो अचो जेके जन्नती ॾिसणो आहे ज़मीन ते लेटियो पियो अथव। अञा सजदो भी न कई आहे, अञा गुस्ल भी कोन लाथई आहे, अञा कपड़ा भी कोन बदली कई आहे, अञा हिकु दफ़ो दुरूद भी कोन पढ़ी आहे। सिर्फ़ लौलाक लम्मा जे शहंशाह जे नूरानी चेहरे ते निगाह पई आहे। बवल फरमायो मुंहिंजे चेहरे खे ॾिसी छॾियई, जहन्नम जी बाहि हराम थी वई। अब आहे चेहरो बि चेहरो आहे सही, अल्लाह से सल ख्वाब में नसीब फरमाए, रब साईं सल सभिनी खे ॼाण त नसीब फरमाए। तुंहिंजो हुस्न हबीबा अजीब ॾिसी, तुंहिंजो हुस्न हबीबा अजीब ॾिसी, हैरान थिया लख मन रुगो कई मस्त थिया, मजज़ूब बनिया कई मस्त थिया, मजज़ूब बनिया ओ मस्ताना मन रुगो तुंहिंजो हुस्न हबीबा। ओ जिन नूर ॾिठा निताब मुझा, से कीअं न रोल उथी ख्वाब मुझा, जिन नूर ॾिठा निताब मुझा, से कीअं न रोल उथी ख्वाब मुझा, ओ वठी दर्स बिरह दे बाब मुझा, वठी दर्स बिरह दे बाब मुझा, ओ दरबान हदारे मन रुगो तुझो हुस्न हबीबा। मौलाना अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह तव्हांजे इलाके जो बुजुर्ग आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, पाण फरमाईंदा रात जो फतवा वेठो लिखो, ओ तो निंड जो झोको आयो पर
से मदनी ताजदार जे कुलन मुबारकन में दस्तरखान ऐलान पिया कनि त आशिको अचो अवां जे लाइ दस्तरखान विछाए रहियो सटे गरा हरी वञो साईं फरमाइनि था मूंखे महबूब सॾु कयो आहे हा वञो झोटो आहे अंदरि वञी वो आहियां दस्तरखान विछायो पियो आहे सुहिणो महबूब हले थो पियो महबूब करीम जे चेहरे ते नज़र पई आहे ऐं कलम कजो मुंहिंजो हेड़ो ॿियो मौक़ो मिलंदो ई कोन ॾिसी ऐं महबूब करीम जे शान में शेर चवां ओ तुझे जुल्फ जे बंदा कमंद विधा तुझे जुल्फ जे बंदा कमंद विधा हैरान हज़ारे मनरगो तुझे शाही दस्तरा खान मथे तुझे शाही दस्तरा खान मथे ओ मेहमान हज़ारे मनरगो तुझे बंदा कई अबरू तेरा शहीद कया महबूब करीम जा अबरू मुबारक कीअं हुआ जो तलवार सां ज़बा थींदो आहे तलवार सां कई अबरू तेरा शहीद कया कई नाज़ मज़ीद मुरीद कया खरीद गया रे नाने दीद खरीद गया ओ मस्तान हज़ारे मनर गो तुझे जुल्फ जे बंदा मुफ्ती साहब के मुंह चयो क़िबला महफ़िल के गरमाया आऊं थो वञो सभिनी जो ईमान के ताज़ो थो जो कयां गरमाए तयार थो कयां पोइ थी तव्हां खे महबूब करीम जो शान ॿुधायो और मुझा प्यारा दोस्तों हे शेर न समझो बल्कि मुझा प्यारा इश्क जो चंगू थो पुछणो आहे त ख्वाजा महरली सां खां पुछ कोई मिसल न मेरे जानी दी कोई मिसल न मेरे जानी दी और अब कसमा खादा दी चढ़ दी जवानी दी ओदी चढ़ दी जवानी दी महबूब जी होड़ा थींदा अल्लाह से जो फरमाए अल्लाह अमरो क तुंहिंजी उम्र जो कसम तुंहिंजी जवानी जो कसम और अब कसमा खांदा ओदी चढ़ दी जवानी दी ओदी चढ़ दी जवानी दी कोई पानी भर आया कोई पानी भर आया चलो हाजी मक्के था वजन को पानी खयो अचे को खजूरा खयो को अचे को रुमाल खयो को अचे तबरक को कहरी गाल को बुधाए पर पान ता फरमान ये सब हद जा बहाना काबे जो तवाफ बहानो हजरे अस्वद जी चुम्मी बहानो माओ प्यारा दोस्तों सफा मरवे जो ढोलू बहाना ए अफरफा जे मैदान में भीड़ बहानो अवल अल्लाह ताला इरादो फरमायो त महबूब करीम जो वतन देखारियो हबीब करीम जूं गलियूं ॾेखारियां इन बहाने मुझे हबीब जो शहर ॾिसी वञनि मुझे महबूब जो रोज़ो ॾिसी वञनि मुझे हबीब करीम जी बज़ार मुबारक ते नज़रूं विझी वञनि त कुल गुनाह माफ़ करे छॾियनि ओ कोई पानी भर आया कोई पानी भर आया अरे ए हज दा बहाना रखण माई दा घर आया मजलिस के बारे में साईं जन जो किलो बुधो पर मैं तो ये महबूब दा मेला है मेला आवाम घणा ॾिठा हूंदा पर हिन मेलन तां कुल मेला कुर्बान ओए महबूब दा मेला है ये महबूब दा मेला है सचो ये महबूब दा ये महबूब दा मेला है ये महबूब साफ साफ कट्टर सुनने वालों की लोग आगे छाड़ो ते महफिल नू सजाई रखना ओदे आवण दा वेला है ओ महफिल नू सजाई रखना ओदे आवण दा वेला है ओदे आवण दा वेला है ओदे आवण दा वेला करंगल की खजीने दी उन जे सखा दा कुर्बान
ओ करंगल की खजीने दी, अरे सारी दुनिया खजी खैरात मदीने दी, सारी दुनिया खजी खैरात खैरात मदीने दी, खैरात हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दरबार में महबूब करीम ने को सहाबी मोकिलियो आहे। ओ सहाबी वञ, तोखे पैसनि जी ज़रूरत आहे त उस्मान गनी जे दरवाज़े ते हलियो वञ। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जो नालो वञी वठ त तोखे ॾींदो। आयो हज़रत उस्मान गनी कुझु पैसा ॾिना, पर अञा ज़रूरत पूरी कान थी आहे। वरी महबूब जी दरबार में आयो आहे, क़िबला अञा बि ज़रूरत आहे। मुंहिंजे हबीब फरमायो वरी उस्मान गनी जे दरवाज़े ते वञ। अर्ज़ कयां या रसूल अल्लाह, हाणे हया थो अचे, शर्म थो अचे, हिकु दफ़ो वठी आयो आहियां, वरी ॿियो दफ़ो कीअं वञा? मुंहिंजे हबीब करीम फरमायो पहिरीं अल्लाह जे नाले वठी आयो ऐं हाणे अल्लाह जे हबीब जे नाले वठी आयो। उस्मान गनी जे दरबार में क़िबला पहिरीं वठी वियो आहियां, पर अल्लाह जे वास्ते सां, अल्लाह जे नाले। हाणे दिल पर मदीने वारे साईं जो सदको ॾे, महबूब जो महाबे ॾे। हज़रत उस्मान गनी घर हलियो वियो ऐं चादर जो गुच्छो खणी आयो, हथ में ॾिनाई, फरमाई हे सभई खज़ाना तूं ॼाण जेको वणई सो मदीने वारे जे नाले ते खणी वञ। चाबियूं रखियूं आहिनि, सहाबी हैरान परेशान आहे। अल्लाह खां कमु टपाए छॾियो उस्मान, अल्लाह जे नाले ते थोरो, मदीने वारे साईं जे नाले ते सॼा खज़ाना। ऐं उस्मान गनी तूं ॿुधा त सही, मसइलो सम्झा, छा भला तूं अल्लाह खां मदीने वारे साईं खे मथे थो सम्झी? उस्मान गनी फरमायो न, अल्लाह जी ज़ात मथे आहे, पर ॻाल्हि तोखे सम्झायां, मसइलो तोखे सम्झायां। उस्मान खे निमाज़ मिली त मदीने वारे जे दर तां मिली आहे, रोज़ो मिलियो आहे त मदीने वारे दर तां मिलियो आहे, ईमान मिलियो आहे त मुस्तफ़ा जे सदके मिलियो आहे, हज मिलिया, ज़कातूं, सदका, खैरात, जो कुझु बि उस्मान खे मिलियो आहे। ऐं बुत परस्त हुयुसि, ज़माने जाहिलियत में ज़ालिम हुयुसि, सभु सिफ़तूं हुयूं। मदीने वारे साईं जे दरवाज़े ते पए कोया ख़ुदा मूंखे गनी बि बनायो त शहंशाह बि बनायो आहे। अॼु तूं उन जो नालो खणी आयो आहे जंहिंजे सदके मूंखे रब नवाज़ियो आहे। हाणे आउं पाण हैरान आहियां त महबूब जे सदके तोखे कहिड़ी शइ ॾियां? खज़ाना ई तुंहिंजे हवाले जेको वणई सो मुस्तफ़ा जे सदके खणी वञे। महबूब जो क़दुरु पुछ त साहब खां पुछ, मुंहिंजे हबीब जे दरवाज़े जी अज़मत। इन जे करे बाबा मेहरली साहब फरमायो सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी, जो कुछ खाऊं था सब मदीने जे दरवाजे सदको आहे। आखिर में पाण अजीब ॻाल्हि ॿुधो, पर मैं तो कोई मिसल न मेरे ढोलण दी, ॻाल्हि ख़तम। कोई मिसल न मेरे ढोलण दी, अरे चुप कर मेरे लिए थे जान नहीं बोलन दी, थे जान नहीं बोलन दी, थे जान नहीं बोलन दी। तो मुझा प्यारा दोस्तों, साहबा कराम के जो भी मकाम मिलो आहे महबूब करीम जे दीदार जो सदको आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूरानी चेहरे मुबारक जो सदको आहे। नज़र पैदी वई, अल्लाह ताला बेड़ो ही पार फरमाए छॾियो। सलात मुझे प्यारे हबीब दी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। आहे सूरत नंढड़ी, ॾिसण में नंढड़ी आहे, क़यामत ताईं आलिम वेही तफ़सीर लिखनि, क़यामत क़ाइम थी वेंदी, सूरत इख़लास जो तफ़सीर ख़तम न थींदो। ऐं ग़मगीन रहंदोसि उम्मत जे मामले में, अलाए कहिड़ो हाल थींदो, गुनहगारनि ज़ईफ़नि इन्हनि जो कहिड़ो हाल थींदो, रोंदो रहंदो होसि। पर जॾहिं सूरत कुलो अल्लाह लथी तंहिंखां पोइ दिलि बहार थी वई त हाणे अल्लाह से मुंहिंजी उम्मत खे अज़ाब न कंदो। छो त महबूब फरमायो हिकु दफ़ो जेको मुंहिंजो उम्मती हिन सूरत खे थो पढ़े त 10 सिपारनि जो सवाब उन वक़्तु मिली थो वञे। ॿियो दफ़ो थो पढ़े त 20 सिपारनि जो सवाब, टियों दफ़ो थो पढ़े त 30 सिपारनि जो सवाब घर वेठे मिली थो वञे। पर मुंहिंजे हबीब करीम फरमायो जेको फर्ज़ निमाज़ खां बाद हिकु दफ़ो सूरत कुल अल्लाह पढ़ंदो आहे, क़यामत जे ॾियारे 70 मुस्लमाननि जी सिफारिश करे जन्नत में वठी वेंदो।
हर नमाज खां बाद अल्लाह जो क़ुरान पढ़ो, अल्लाह जे क़ुरान खे बंदि करे ॾारनि में न रखो, जंहिंजे मथां गुर्दो गुबार चढ़ी वियो, मिटी चढ़ी वई, वरी खोले असां ॾिठो बि न। अल्लाह जो क़ुरान दीदार जे लाइ आयो आहे, पढ़ण जे लाइ आयो आहे, तिलावत जे लाइ आयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अमल करण जे लाइ आयो आहे। मुंहिंजे सोने महबूब फरमायो, पढ़ियल पढ़े, पर जो न पढ़ी सघियो सो बि दीदार खां महरूम न रहे। सुबुह जे टाइम, शाम जे टाइम, जॾहिं मौक़ो मिले क़ुरान पाक खोले वरी ॾिसे, कलाक ॾिसंदो त अल्लाह से उन कलाक जो इबादत जो सवाब अता फरमाईंदो। क़ुरान पाक जो दीदार अल्लाह जी इबादत आहे। क़ुरान जो दीदार अल्लाह जी बात आहे ऐं उन में सूरत कुलो अल्लाह अहद जो निरालो शान आहे। अल्लाह ताला सला सां तव्हांखे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजे सोने में इन सूरे कुलो अल्लाह जे अंदर खुलफाए राशिदीन जो शान मौजूद आहे, सो तो ॾेखारे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था पिया, हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस जो रावी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, पाण लिखनि था पिया दुर्रतुन नासिरीन जे अंदर ही पूरी हदीस मुकम्मल मौजूद आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबन सगोरन खे सॾियो आहे, अचो मुंहिंजा सहाबो, तव्हांखे मेराज जी हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां। परवाना भॼंदा आया, जब शम्अ रिसालत रोशन हो क्यों कर न जले परवाना दिल, जब रश्के मसीहा आ जाए बीमार का आलम क्या होगा। सब भजंदा आया, रेजा थींदा आया। मुंहिंजे सोने महबूब जे इर्द गिर्द थी वेठा। सोने महबूब हाणे मुख़्तसर ख़िताब फरमायो मेराज मथां। मुझे सोने महबूब फरमायो, और मुझा सहाबो, आऊं जरे मेराज पाक ते वञी रहियो होसि, अल्लाह जे अर्श अज़ीम ते पहुतुसि। अल्लाह जो अर्श अज़ीम 3,60,000 थंबनि जे मथां क़ाइम हुयो। अब घणा लख? 3,60,000 थंबनि जे मथां क़ाइम हो। ऐं हिकिड़े थंबे खां ॿिए थंबे ताईं 3 लखनि सालनि जे मुसाफ़िर जो पंधु हुयो। ऐं हर खंबे जे हेठां 12,000 मैदान। हर मैदान जे अंदर मूंखे 80,000 अल्लाह जा मलाइक ॾिसण में आया। 80,000 मलाइक मूं ॾिठा ऐं ॾाढो मुताजिब थी वियुसि। अल्लाह जी कुदरत जी अज़मत ॾिसी करे हैरान थी उते थोरी देरि बीठुसि। होॾे होॾे निहारमि त ओतो थोरो थोरो आवाज़ आयो। टल धरियमि त छा पिया पढ़नि, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। इहा सूरत पिया पढ़नि, पर अजीब ॻाल्हि हीअ मूं ॾिठी। सूरत पढ़ी करे तंहिंखां पोइ वरी मलाइक दुआ वेठा घुरनि, या अल्लाह असां जेका सूरत इख़लास पढ़ी आहे, कुल हुवल्लाह पढ़ी आहे, इन सॼी कुल हुवल्लाह जो सवाब मिठे महबूब जे उन उम्मती खे ॾे जंहिं सूरत इख़लास पढ़ी हुजे। असां सभिनी मलाइकनि जी तिलावत जो सवाब उन माईअ खे मिले, उन मर्द खे मिले जे अॼोके ॾींहुं तुंहिंजे क़ुरान जी सूरत कुल हुवल्लाह पढ़ी हुजे, उनखे इहो सभु सवाब वञी मिले। मुंहिंजो महबूब फरमायो, मुंहिंजी दिलि बाह बहार थी वई मुंहिंजे उम्मत जो शान ॿुधी करे। महबूब पंहिंजे उम्मत जे लाइ केतिरा ख़ैर खाईंदा हुआ, केतिरे हुब रखंदा हुआ, मोहब्बत रखंदा हुआ। इन जे करे हिकु आशिक़ बयान फरमायो, नूह को भी मौजे तूफान से किनारा मिल गया, हजरते मूसा को लुत्फे नजारा मिल गया, अलगर्ज हरे मुस्तफा का सहारा मिल गया, हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया। अल्लाह जे महबूब जे सदके असांजा बेड़ा ही पार थी विया। और मुझा प्यारा भा, मुझे महबूब करीम फरमायो, सभई था चवनि, ऐं अल्लाह असां दी हिन कुल हुवल्लाह पढ़ण जो सवाब उन उम्मतीअ खे, उन उम्मताणीअ खे ॾे जेको अॼु महबूब करीम जे ख़ुद उम्मत मजा कुल हुवल्लाह पढ़ी हुजे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, महबूब फरमायो, मुंहिंजी ज़ुबान मन त सुभान अल्लाह। अवां बि चओ सुभान अल्लाह।
ख़बर अथव सुभान अल्लाह जो शान चाहे। महबूबन फरमायो मुझे उम्मती हलंदे फिरंदे किथे भी वेही का बि मुताजिब ख़ुदा जी अज़मत कुदरत ॾिसी चवे थो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे 70 नेकियूं अता फरमाए छॾींदो आहे। अब सुभान अल्लाह चवण में का देर लगे थी? का भी देर न, सिर्फ चवे थो सुभान अल्लाह तो 70 नेकियूं 70 गुनाह माफ़ ऐं 70 क़यामत जे ॾियारे दर्जात बुलंद थी वेंदा सिर्फ सुभान अल्लाह चवण सां। पर ही त आहे रजब शरीफ़ जो महीनो, अञा 1 महीनो शबान ते खां पोइ रमज़ान मुबारक जो महीनो, जंहिंजे बारे में मुंहिंजे हबीब फरमायो त जेको रमज़ान शरीफ़ में मुंहिंजे उम्मत यानी हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवे थो अल्लाह ताला उनखे लख नेकियुनि जो अता फरमाईंदो आहे। पूरो लख मिसका शरीफ़ पूरो लख नेकियुनि जो ऐं पूरो लख गुनाहनि जो माफ़ ऐं लख दर्जा अल्लाह से बुलंद फरमाईंदो आहे। वखर ढेरों ढेर पर विहाईंदल वेसरा किन विहाए वस कयो वखर जीवेर अरे किन घुमदे कयो शेर वखर विकामी वयो। रात पवे ते बेकदरानो नींद प्यारी आवे पर दर्द मंदानू तांग सजन दी सुतियान जगावे। कदरवारा हलाया सौदो सस्तो लॻो पियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अल्लाह से मुस्तफा जे सदके असां सां हिसाब रखियो ई न आहे। अवां सुभान अल्लाह पढ़ंदा वञो, रब तो फरमाए सुभान अल्लाह जे बहाने बि तव्हांखे बख़्शे छॾींदो। कुछ पढ़ो तो सही मुझा प्यारा दोस्तों, सब चो सुभान अल्लाह। भला हिकिड़ो शेर भी थी वञे महबूब जी नात क़यामत जे ॾियारे महबूब करीम पंहिंजी कमलीअ ते नात ख़ाननि खे विहारींदा। सना ख़ान मुंहिंजे हबीब जे चादर ते इन खां मथे ॿियो कहिड़ो मक़ाम मिलंदो। वाह वाह हुस्न जमाल मुबी तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नात जी नात है झोलियूं नेकिन में भरजी वञनि। सुभान अल्लाह 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 सुभान अल्लाह। वाह हुस्न जमाल मुझी तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे ये चांद सितारे और सूरज सब तेरी जिया से रोशन है। चंद में निहार कतन में निहार तारन में निहार जरा निहारी दे मुस्तफा जो नूर नजर ईंदो। ये चांद सितारे और सूरज सब तेरी जिया से रोशन है। हर जर्रे में तेरा जलवा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे सोनो महबूब हदीस बयान पियो करे, वाक़ियो बयान पियो करे, सोनो महबूब बयान कंदो वञे। सहाबा पिया चवनि मिठे आवाज़ में सुभान अल्लाह। गुनहगारनि जो शान ॿुधी सपिया चवनि सुभान अल्लाह। मुंहिंजे सोने में उहो फरमायो ऐं मुंहिंजा असाबो तव्हां ज़रूर हैरान थिया हूंदासीं। हैरान कीअं न थिया हूंदासीं। अल्लाह सां ते एॾो वण फरमायो आहे जो सभिनी मलाइकनि जो कुलो अल्लाह जो पहल सवाब असांखे थो मिले। मुंहिंजे हबीब फरमायो मूंखे रब करीम जी ज़ात जो कसम आहे जंहिंजे दस्ते कुदरत में मां मोहम्मद जी जान आहे। किसो ख़त्म कोन्हे अञा अॻिते ॿुधो से ॿुधायो। मुझे सोनो महबूब पंहिंजी सुहिणी प्यारी ज़बान मुबारक सां उहा ज़बान मुआयन ते को अनिल हवा इन हुवा इल्ला वयूहा जे ज़बान जे बारे में अल्लाह से फरमायो राणा ज़बान तुंहिंजी आहे बोल बोलींदो तूं आहीं पर कलाम मां रब जो हूंदो आहे। इन ज़बान ते ॻाल्हाइण वारो मां रब्बुल आलमीन पाण हूंदो आहे। मुंहिंजो हबीब करीम पियो फरमाए ओ मुंहिंजा प्यारा सहाबो मूं ॾिठो त जिब्राईल जे परन ते लिखियो पियो कुल हुवल्लाहु अहद।
मीकाइल जे परंते लिखियो पियो हो अल्लाहु समद। इस्राइल हजरत इसराफील जे परंते लिखियो पियो हो लम यलिद वलम यूलद। हजरत इस्राइल जे परंते लिखियो पियो हो वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूसा वाइदो फरमायो आ ओ मुंहिंजा सोना महबूबा जेको तुंहिंजो उम्मती हिकु दफ़ो सूरत इख़लास पढ़ंदो आ उनखे तौरेत ज़बूर इंजील जे पढ़ण जो सवाब मिलंदो। तौरेत इंजील ज़बूर असां न ॾिठा पर जेको कुल अल्लाह अहद पढ़ंदो आ घर वेठे उनखे इन टिनी आसमानी वॾनि किताबनि जी तिलावत जो सवाब मिली वेंदो आहे। जेको सूरत सहाबा सुभान अल्लाह बाउल फरमायो अञा बि बस न आहे। ॿुधो त ॿुधायां साईं ॿुधायो मुंहिंजे सोने महबूब फरमायो अबू बकर सिद्दीक़ खे सुञाणो था। मूं अर्ज़ु कयो त खुलफाए राशिदीन जो शान इन सूरत मुबारक में ॿुधाईंदो। सिद्दीक़ अकबर खे सुञाणो था कीअं न तव्हांजो यार गार तव्हां का सिर कुर्बान करण वारो वो सिद्दीक़ अकबर हमराज़ अहमद रहा उम्र बहर में जो दमसाज अहमद। सिद्दीक़ अकबर जो कुर्बानी सिद्दीक़ अकबर जा दीन इस्लाम ते एहसान मुझे सोने मोहम्मद फरमायो सभिनी जे एहसाननि जा बदला ॾेई चुको आहियां सिर्फ़ सिद्दीक़ जे एहसान जा बदला न चुकाए सघियो। क़यामत जे ॾियारे मां ऐं मुंहिंजो रब मिली पोइ सिद्दीक़ अकबर जा एहसान लाहींदासीं। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु एॾो मुंहिंजे हबीब जो पतंग परवानो आहे। महराज वारी रात जॾहिं घारे महबूब वापस आया सिद्दीक़ अकबर बाहूं ॿधी बीठो आहे। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह हर सफ़र जो साथी त आऊं हूंदो आहियां हर सफ़र में मां तव्हां सां गॾु हूंदो आहियां इन अज़ीम सफ़र में तव्हांजो रफ़ीक केरु हो ग़ुलाम केरु हो। मुंहिंजे सोने महबूब फरमायो ऐं सिद्दीक़ अकबर जिब्राइल अमीन हुयो। पोइ क़िबला तव्हां सां वफ़ादार रहियो जे आऊं तव्हां सां वफ़ादार हूंदो आहियां इहे वफ़ादार रहियो आख़िर ताईं। मुंहिंजे सोने महबूब फरमाए हलियो पर सिदरतुल मुंतहा ते रुकिजी सिदरतुल मुंतहा ते पोइ इनकार करे वियो महबूबा अॻिते न हलंदुसि अॻिते हिकिड़ो पर उॾामां त मुंहिंजा साढा 600 पर रहमती छड़ी वेंदा अॻिते न हली सघंदुमि। जिब्रील जा पर पिया सड़नि मदीने वारो साईं जिते सूदो हलियो पियो। मां जहरी जो तड़ी तब बनी बारो चमगी हुजत हो तपनो से मुंह कमीनिया कई हुजा पाइन तेर में मौते जुटियन जही पर विसारे गई तिनके चिनरे रहा। शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमाए मौला मूंखे अब्दुल लतीफ छो बनाई मूंखे भिटाई घोट छो बनाई महबूब जे कदमनि जी जुती बनाया त इन बहाने थी अर्श ॾिसी वञा। जिब्रील जा पर पिया सड़नि महबूब करीम जो फरमाए असांजे सफ़र जी इब्तिदा हाणे थी थिए उते रुकी अॻिते न हलंदुसि पर सड़ी वेंदा पोइ उते बीह रहियो अॻिते असां अकेला वियासीं उहो न हलियो। अल्लाहु अकबर सिद्दीक़ अकबर उची बीठो आहे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह जिब्राइल हुयो ग़ुलाम हुयो ख़ादिम हुयो पर आशिक़ न हुयो। जेकॾहिं सिद्दीक़ अकबर तोसां गॾु हुजे हा मुंहिंजा प्यारा हबीब सड़ी वञे हा तुंहिंजी जिंद न छॾे हा। बेटा को तो फरमाओ असल आशिकन जो सुर न सांझण कम सवसरन खां अगरो सदो दोस्तां दम ही हदो ऐं चम घोरो जान मोहम्मद तो। इसका जो कमाल तो सिर्फ चिणग मिली वञे हिकिड़ी चिणग ज़रा पंहिंजी जगह ते हिकिड़ी न चिणग मिली वञे ॾाढो ई पार थी वञे। आशिक़ इश्क से निरालो आहे बर अंगार दफ़ो बरन हिकिड़ा ॿारनि ॿारिया ॿिया दूधे मंझ दुखन ओ वरी लोहारनि मेरे रखिया मच ते
बेटा फरमाया तो इश्क जो यो कमाल आ जो अंगार वांगर कोयले वांगर बार बार बनणो पवंदो आ। आशिक जे मथां बार बार इम्तिहान ईंदा आहिनि। सिद्दीक़ अकबर तो फरमाए अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह वो खातिम हुयो गुलाम हुयो पर आशिक न हुयो। जे आशिक हुजे हा तो सही वञे हा ऐं तुसां बेवफ़ाई न करे हा रहजी न वञे हा। जेकॾहिं सिद्दीक़ हुजे हा प्यारा बाहूं साड़े वेही रहा हा पैर सड़ी वञनि हा जिंद जान सड़ी वञे हा पर मुंहिंजा महबूब तोसां बेवफ़ाई न कयां तोसां बेवफ़ाई न कयां हा। इहो आहे इश्क जो कमाल। इश्क जो कमाल रब खां दुआ करो न चलो इश्क मिले इश्क जो ज़रूर नसीब थिए। इश्क वॾी शइ आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो। अल्लामा मोहम्मद उमर शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत अक़दस में हज़रत कलंदर बादशाह हज़रत गौस बाहुल ज़करिया मुल्तानी कुतुब आलम रहमतुल्लाह अलैहि ऐं शेख सादी शिराज़ी चारि बुज़ुर्ग आया थे। गौस पाक वॾो लंबो वाक़ियो आहे छाट करे से गौस पाक जिन त हलिया आहिनि पर हाणे तव्हां जे बारे में ॿुधोसीं तव्हां वटि सभु कुझु आहे तव्हां ख़लीफ़ा आहियो असां ते करम नवाज़ी कयो कुझु फ़ैज़ ॾियो। साईं फरमायो घुरो छा था घुरो। कलंदर बादशाह उथी बीठो साईं मूंखे कलंदरी थी खपे। शहाबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि फरमायो अॼु खां पोइ तूं कलंदर आहीं। वेह वञी वट तन कलम जिनी जे हथ में अंग मटाए अगियां वरी वारे ॾियाल खन पनू सो पारी जंहिंमें मिलण मोहम्मद जो। वन कलंदर हले कुतुब आलम से मूंखे कुतुब थी खपे बाबा वन अॼु खां पोइ तूं कुतुब आहीं तोखे माण्हू पाणी कुतुब चवंदा हलियो वञ। गौस पाक जो फैज़ जारी थी वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो। हज़रत गौस बाहुल हक़ ज़करिया मुल्तानी थी से मूंखे मक़ाम गौस खपे से फरमायो हलियो वञ अॼु खां पोइ तोखे गौस चवंदा गौस बाहुल हक़ ज़करिया मुल्तानी तोखे माण्हू पाणी चवंदा हलियो वञ। हे टई बुज़ुर्ग हिकिड़े पासे वेठा शेख सादी शिराज़ी बाहूं ॿधी उथी बीठी अर्ज़ तो करे क़िबला न गौसियत थी खपे न कलंदरी थी खपे न मूंखे मक़ाम कुतुबियत थो खपे ऐं मुंहिंजा प्यारा मुर्शिद कामिल मूंखे इश्क जी चिणग थी खपे। मूंखे सिर्फ़ इश्क जी चिणग किताब लिखनि था जीअं शेख सादी रहमतुल्लाह अलैहि ज़बान मां इश्क जी चिणग निकिती आहे शहाबुद्दीन सोहरवर्दी जी ज़बान मां तव्हां निकिती आहे बेहोश थी फटकण लॻो। घणी देर खां बाद जॾहिं होश में आयो शेख सादी लर्ज़ी हो तो शायद बेदबी थी आहे गुस्ताखी थी आहे का ग़लती थी आहे। अर्ज़ के क़िबला एॾो वॾो सवाल बि त कान्हे। शहाबुद्दीन फरमायो सादी वॾो सवाल त कोन्हे पर अहिड़ो सवाल आहे जेके अञा शहाबुद्दीन बि हासिल करे न सघियो आहे। से कलंदरी पिया विरायो कुतुबियत पिया विरायो गौसियत पिया विरायो ही का वॾी ॻाल्हि। साईं फरमायो इहा वॾे में वॾी ॻाल्हि इहा चिणग जेके मिली वञे उनखे न गौसियत जी परवाह आहे न कलंदरी जी परवाह आहे न कुतुबियत जी परवाह आहे पोइ ॿिन्ही जहान खां आज़ाद। अल्लाह सही सलाह इश्क जो ज़रूर अता फरमाए। इश्क मिली वञे बेड़ा ई पार थी वेंदा। इश्क मिलण सां अल्लाह सही सलाह सभिनी खे इश्क जो ज़रूर ज़रूर नसीब फरमाए। सलात मुंहिंजे प्यारे हबीब ते अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदिना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। दोस्तो बुजुर्गो अल्लाह जे महबूब फरमायो मूं ॾिठो त अबू बकर सिद्दीक़ जी पेशानी ते लिखियो पियो आहे कुल हुवल्लाहु अहद। हदीस खोले ॾियां कुल हुवल्लाहु अहद अबू बकर सिद्दीक़ जी पेशानी ते लिखियो पियो आहे वाह सोना तुंहिंजी नज़र तां कुर्बान। सिद्दीक़ अकबर जी पेशानी जे अंदरे पासे कुल हुवल्लाहु अहद लिखियो पियो आहे। कंहिंखे बि नज़र कोन थो पियो अचे पर मदीने वारो साईं ॾिसी रहियो आहे। अरे जेको चम खां हेठां कुल हुवल्लाहु लिखियल ॾिसी सघे थो उन खां असां तव्हां बि परे न आहियूं असां तव्हांखे बि ॾिसी रहियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अल्लाह तबारक व तआला जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पियो फरमाए मुंहिंजे अबू बकर सिद्दीक़ जी पेशानी ते लिखियो पियो आहे कुल हुवल्लाहु अहद ऐं उमर फारूक जी पेशानी ते लिखियो पियो आहे अल्लाहु समद। फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं फारूक आज़म अल्लाह ताला छल तुंहिंजो ग़ुलाम असांजे पाकिस्तान जो हाकिम बनाए। अहिड़ो आदिल बादशाह हाणे वरी ज़रूरत आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो पाण अचनि था पिया रस्तो ॾियो ॾिसनि त राति आधी आहे हिकिड़ो मुसाफ़िर आहे सो वीचारो घबरायो पियो आहे। फारूक आज़म पुछे थो अदा छा ॻाल्हि आहे परेशान छाजे लाइ। क़िबला मुंहिंजी घरवारी पूरे महीननि सां आहे हमल सां आहे ऐं 20 जी अॼु राति आहे मूंखे एतिरा पैसा कोन्हे जो दाई किलिया
दाई जो बंदोबस्त कोन थिए, गरीब आहियां, मिसकीन आहियां। अल्लाह अल्लाह, फारूक आज़म असां मोमिननि जो अमीर, असां मुस्लमाननि जो अमीर, मुंहिंजा प्यारा दोस्तो फरमाए ते भी केड़ा वंचन अचो आयो निंड मां पंहिंजी घरवारी कयो था। वक्त जो बादशाह पंहिंजी घरवारी खे सुजाग थो करे, ऐं मुंहिंजी राणी उथी हिकिड़े गरीब औरत जो विहम करा, उनजी ख़िदमत कर, ताजो अचण वारी दुनिया खे ख़बर पए त बादशाहनि जूं राणी, बादशाहनि जूं शहज़ादियूं सिर्फ़ घर जी ज़ीनत न बणजनि, बल्कि उहे गरीब औरतुनि सां हमदर्दियूं बि कनि, उन्हनि जी ख़िदमत बि कनि। ऐं मुंहिंजी घरवारी उथी हिकिड़े गरीब जी ख़िदमत कर। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, वीएम थी वियो आहे, उन खां बाद अंदरां मुबारकबाद या त पुट जाओ आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, फारूक आज़म फरमायो मुंहिंजी घरवारी तोखे लख लख मुबारक हुजनि, तो हिकिड़े गरीब जी ख़िदमत कई आहे। उन वक़्तु नौजवान कंबी वियो आहे, हीअ त बादशाह जी राणी मुंहिंजे घर दाई बणिजी आई आहे। हज़रत उमर फारूक जे हथ ॿधी बीठो आहे कि भला मूंखे माफ़ कजो, ख़बर कान्हे। साईं फरमायो का ॻाल्हि कान्हे, असां अव्हां जी ख़िदमत जे लाइ हर वक़्तु तयार आहियूं। अव्हां मदनी ताजदार जा ग़ुलाम आहियूं, असां उन्हनि जी ग़ुलामी जे लाइ बीठा आहियूं। अहिड़े बादशाह जी ज़रूरत आहे। हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु, मुंहिंजा प्यारा दोस्तो, मदाइन शहर जो गवर्नर आहे। अचे थो पियो हिकिड़ो माण्हू आहे, ओ चरो मैं बोरी खणियो अचे, अन्न या कोई शइ खणियो अचे। हज़रत सलमान फारसी खे ॾिसी सोचे त इहो शायदि मज़दूर आहे, चइबा मज़दूर हे बोरी खणी हल शहर में किरायो वठिजे। हज़रत सलमान फारसी उहा बोरी खणी कुल्हे ते रखी, जॾहिं शहर बाज़ार में आयो आहे, माण्हू उथी खड़ा थिया, हे अस्सलाम वालेकुम या अमीरुल मोमिनीन, अस्सलाम वालेकुम या अमीरुल मोमिनीन। हे वीचारो कंभण लॻो त जंहिंखे मूं मज़दूर सम्झो आहे, सो त हिते जो गवर्नर आहे, सो हिते अॼु अमीर आहे, कि भला मूंखे माफ़ कजो। साईं फरमायो न न, मुहम्मद जा ग़ुलाम महबूब जी उम्मत जी ख़िदमत जे लाइ पैदा कया, तूं को फिक्र ई न कर। अल्लाह ताला अहिड़ा बादशाह असांखे तव्हांखे नसीब फरमाए, अहिड़ा हाकिम असांखे तव्हांखे नसीब फरमाए। फारूक आज़म जो दौर आहे, अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जो चौकी ईंदो पियो अचे, गॾु पाण सां असलम गुलाम आहे। हिकिड़े घर खां रुअण जो आवाज़ पियो अचे, हंडी चढ़ी पई आहे, दरवाज़ो ठोकायो, ॾिठो हिकिड़ी माई आहे, चंद बच्चा रोन था पिया। साईं फरमायो माई साहिबा कहिड़ी तकलीफ़ परेशानी आहे, पाण न सुञातो त असांजो अमीर आहे या फारूक आज़म आहे। पाण फरमायो अदा पुछण वारा टे ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि, गुरबत लॻी पई आहे, कंहिंखां घुरां बच्चा यतीम आहिनि, उन्हनि खे कीअं पारियां। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ पुछण वारा, पोइ हंडी मूं पाणीअ जी चाढ़े छॾी आहे, इहो टोकंदो पियो आहे, बचनि खे दिलासो पई ॾींदी आहियां, बचड़ा इन दिलासे में सुम्ही पवंदा आहिनि, पर अॼु बुख घणो सतायो आहे, सुम्हनि कोन था पिया, पाणी त खिजी वियो आहे, पर हो सुम्हनि ई कोन था पिया। फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पेरनि खां ज़मीन निकिरी वई आहे। पाण मुंहिंजा प्यारा दोस्त भॼंदा पिया अचनि, ऐं जॾहिं ॿाहिरि निकिता उन वक़्तु माई थधो साह भरियो, चई हाणे असांजे इन मिसाब जे बारे में अमीर उमर खां अल्लाह साईं पुछंदो क़यामत जे ॾियारे, जंहिंजी बादशाही में असांजो ही हाल आहे। साईं पोइ इन पेरनि ते वापसि मोटिया, खज़ानू खोलियाऊं, मुंहिंजा प्यारा बैतुल माल जो दरवाज़ो खोले, अन्न तो चांवर जो कुझु बि उन हिसाब सां उहो खणी करे बोरी में बंदि कयाऊं, कुल्हे ते रखियाऊं। पाण फरमायो ओ ग़ुलाम, हाणे आऊं बोरी थो खयां, तव्हां मूंसां गॾु हलो। मुंहिंजा प्यारा ग़ुलाम अॻियां वधियो आहे, क़िबला बोरी आऊं थो खणियो हलां। साईं फरमायो ओ ग़ुलाम, तूं हिते त ॿार खणंदे, पर क़यामत जे ॾियारे त मुंहिंजो ॿार कोन खणंदे, या मुंहिंजी ज़िमेदारी आहे, क़यामत जे ॾियारे रब मूंखां पुछंदो, इन जे करे बोरी मूंखे खणंदे, इहो ॿार मूंखे खणंदे। साईं ॿार बि खयो अचे, अखियुनि मां दारोज़ार ॻोढ़ा किराईंदो पियो अचे, दरवाज़े ते आयो आहे, पाण थो बाए ॿारे, पाण थो हंडी पकाए। मुंहिंजा प्यारा दोस्तो खाधो पीतो तयार थो करे, ग़ुलाम असलम रावी आहे। पाण फरमाए तो अमीर उमर ओ बाए खे फूकू वेठो ॾे त ॾाढ़ी मुबारक मां दूह पिया निकिरनि, सो अखियुनि सां वेठो ॾिसां। अमीरुल मोमिनीन उन यतीम ॿारनि जी ख़िदमत करे रहियो आहे, उन रन ज़ाल जी ख़िदमत करे रहियो आहे, पंहिंजे हथनि सां मानी खिचकी खाराए करे मुंहिंजा प्यारा फारग थियो आहे। उन वक़्त में माई थी चवे, या अल्लाह तुंहिंजी मख़लूक में खोट कोन्हे, अहिड़ा जवान बि मौजूद आहिनि, पोइ तो अमीर उमर खे बादशाही जूं वागू छो ॾिनियूं आहिनि, अहिड़ा बि जवान मौजूद आहिनि। फारूक आज़म ॿुधे पियो, पाण आख़िर में फरमायो ओ माई साहिबा, जे मुंहिंजे अमल खां ख़ुशि आई त पोइ अमीरुल मोमिनीन खे इहा ग़लती माफ़ करे छॾ।
उम्र के माफ़ करे छॾ, उम्र ते वॾा ॿार आहिनि, उम्र ते ॿिया बि कमकार घणा आहिनि, उनखां ग़लती लफ़्ज़ थी वई आहे, लिहारा तूं उनखे माफ़ करे छॾ। माई चयो थी जवान तुंहिंजे सदके मूं अमीर उम्र खे माफ़ करे छॾियो। अहिड़े बादशाह जी असांखे तव्हांखे बि ज़रूरत आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो विसाल थियो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु गादी संभाली आहे। 3 ॾींहं गुज़रिया, फारूक आज़म उथी बीठो आहे, मजलिस कोठाई, पाण फरमाई अमीरुल मोमिनीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे लीधे 3 ॾिहाड़ा गुज़रिया आहिनि। भला ॿुधायो ऐं उन जे नक्शे कदम ते सही हलां पियो या न? जेकॾहिं का बि मूंखां ग़लती थी आहे, सिद्दीक़ अकबर जे कंहिं फरमान ते कंहिं अमल ते मूं अमल न कयो आहे त मूंखे ॿुधायो। सभु ख़ामोश, हिकिड़ो उथी बीठो। अर्ज़ करण लॻो फारूक आज़म सभई कम करी थो पियो जेके अबू बकर सिद्दीक़ कया, पर हिकिड़ी ॻाल्हि तो में नथो ॾिसां जेका मूं अबू बकर सिद्दीक़ में ॾिठी। पाण फरमाए ॿुधा हली आ अॻिते ॿुधा, मुंहिंजा प्यार अॻियां आयो आहे। अर्ज़ थो करे फारूक आज़म ऐं रोज़ानो अबू बकर सिद्दीक़ खे ॾिसंदुसि त हिन जबल जे हुन पासे वेंदो, रोज़ वेंदो हो, पर जॾहिं खां तव्हां वेठा आहियो एॾा वेंदे मूं तव्हांखे न ॾिठो आहे। इहा ख़बर न आहे कहिड़ो राज़ हो छा हो, पर इहा सुन्नत अबू बकर जी तो अदा न कई आहे। फारूक आज़म भॻो आहे, उन जबल जे हुन पासे वञे त हिकिड़ो माज़ूर शख़्स वेठो आहे, जंहिंजूं ॿई ॿाहूं कटियूं पयूं आहिनि, ॿई पेर गोॾनि खां कटिया पिया आहिनि, अखियुनि खां नाबीनो आहे। मुंहिंजा प्यारा पक थी त सिद्दीक़ अकबर इन खे मानी खाराईंदो हो, इन जी ख़िदमत कंदो हो, रोज़ एॾा वेंदो हो, घर आयो आहे मानी तयार करे, मुंहिंजा प्यारा फौरी तौर पर जबल जे हुन पासे वियो आहे। ॿुधाए कोन थो त उमिरि आहियां, मानी जो गिरा भञी जो वात में विधाई त उन माज़ूर शख़्स खां दाह निकिरी वई। हाय अल्लाह, अॼु अबू बकर सिद्दीक़ दुनिया त न छॾे वियो। हज़रत उमर फारूक पुछो अदा तोखे कीअं ख़बर पई त हज़रत अबू बकर दुनिया छॾे वियो आहे? अर्ज़ करण लॻो क़िबला अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तां क़ुर्बान, अबू बकर सिद्दीक़ खे ख़बर हुई त बाहूं कोन्हेसि, पेर कोन्हे, नज़र कोन्हे, पर अबू बकर खे ख़बर हुई त हिन जा ॾंद बि कोन्हे। पहिरीं पाण वात में मानीअ जो ग्रह विझी चॿारे को मूंखे ॾींदो हुयो, अॼु जो सिधी सही मानी पई वात में अचे त पक थी आहे त अबू बकर सिद्दीक़ जहान छॾे वियो आहे। मुझे हबीब करीम जा यार, मुझे सुने महबूब करीम जा मुकर्रर कयल बादशाह मोमिनन जा ऐं मुस्लमाननि जा अल्लाह ताला अहिड़ा अमीर असां तव्हांखे नसीब फरमाए ऐं उन्हनि जे मज़ारनि ते अल्लाह ताईं करोड़ूं रहमतुनि जो मींहुं नाज़िल फरमाए। तुम चओ आमीन। सलात मुझे प्यारे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। दोस्तों बुजुर्गों, मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं अलम यलिद व लम यूलद उस्मान गनी जे पेशानी ते लिखियो पियो आहे। महबूब जी ॻाल्हि ते बहस केरु करे? सोने महबूब फरमाया ॾिसां पियो त हज़रत उस्मान गनी जी पेशानी ते लम यलिद व लम यूलद लिखियो पियो आहे। उहो उस्मान गनी, उहो आशिक़ रसूल हिकु ॾिहाड़े महबूब जी दरबार में आयो। अर्ज़ कई क़िबला तव्हांजी दावत थो कयां, मुंहिंजे ग़रीब आस्ताने ते कदम घुमाए, तव्हांजो मुर्शिद अचे, तव्हांजो पीर कामिल अचे शहर में त हर माण्हू दिलि घुरंदी त दावत कयां, मुंहिंजो नंगर खाए। साईं क़िबला मुंहिंजे कखरनि ते पेर ॾे, मन उनजे पेरनि जे सदके मुंहिंजा बेड़ा पार करे। जॾहिं महबूब करीम जे ग़ुलाम असांजे पीर कामिल जो इहो मक़ाम आहे त पोइ मदीने वारे साईं जो कमाल छा हूंदो, साईं जे कदमनि जो कमाल छा हूंदो। तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है,